अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो माशूक अली आहे। अवां मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। 3 महीना अॻु में शदाद कोट में जेको आहे हिकिड़ो वाक़ियो पेश आयो, जंहिंमें पुलिस एहलकार सैयद गदा हुसैन शाह मुबैना तौर ते जेको आहे त पुलिस मुक़ाबिलो जंहिंमें जेको आहे ॼाणायो वियो त ॾोहारियुनि सां जेको आहे त उन्हनि जी फायरिंग जो जेको आहे त मामिलो पेश आयो, जंहिंमें जेको आहे सैयद गदा हुसैन शाह जेको आहे त मौक़े ते शहीद थी वियो। ऐं उन में जेको मुख्य जवाबदार सदाम मेंगल जेको आहे त उहो काफ़ी अरसो जेको आहे त गुम हुयो ऐं उनखे जेको आहे पुलिस गिरफ़्तार करण जे लाइ जेको आहे काफ़ी जॻहियुनि ते छापा बि हया, पर जेको आहे त उनखे जेको आहे त कामयाबी नसीब न थी। गुज़िरियल ॾींहुं शदाद कोट में शिया अलायंस पारां शदाद कोट में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें सैयद गदा हुसैन शाह जे जेको आहे त वॾे भाउ सैयद ज़मीर शाह जेको आहे त पुलिस जेको आहे अमलदारनि खां मुतालबो कयो त पुलिस एहलकार सैयद गदा हुसैन शाह जा जेके जवाबदार आहिनि गिरफ़्तार न आहिनि थिया। ऐं जीअं ई एहतजाज ख़तमु थियो, फौरी तौर ते जेको आहे ज़रियनि मां असांखे मालूम पियो आहे त जेको मुख्य जवाबदार आहे सदाम मेंगल गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां वठी सेंट्रल जेल लाड़काणे में जेको आहे त पाण खे उन ATC कोर्ट में सरेंडर करे जेको आहे त पेश कयो आहे। हिन महिल उहो सेंट्रल जेल लाड़काणे में आहे। सो उन जी मालूमात वठण खां बाद में जेको आहे त उनजो जेको वकील आहे नाले वारो कानूनदान आहे मोहम्मद अफ़ज़ल जागीरानी साहब, जेको आहे त उन सां जेको आहे त मिलिया आहियूं, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त कॾहिं जेको आहे त सदाम हुसैन पाण खे सरेंडर कयो आहे ऐं केस जे मामले में जेको आहे त वधीक उनजो छा चवणु आहे। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर हिन मामले में थोरो तफ़सीलन जेको ॿुधाइजो, जेको आहे थी कॾहिं सदाम पाण खे पेश कयो ऐं जेको आहे त हिन महिल छा पोजीशन आहे। इहो तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा त जेको हिकिड़ो क्राइम थियो हुयो शहदाद कोट ज़िले में ऐं C सेक्शन थाणे जे हद में थियो, जंहिंमें हिकिड़ो मर्डर थियो हुयो, इनकाउंटर। उन में FIR में त इहो ॼाणायो वियो हुयो। जॾहिं असां उनखे हिकिड़ो केस असांजे हवाले कयो वियो हुयो, जंहिंमें हुयो सदाम हुसैन जवाबदार, जेको असां वटि पेश थियो ऐं उन पंहिंजी हक़ीक़त सॼी ॿुधाई त मां हिन केस में बेगुनाह आहियां। उहो वधीक त हाणे कोर्ट जो कमु आहे, उन खे बि असां दलीलूं पेश कंदासीं, पर वकील सां सॼो हक़ीक़त माण्हू सच ॻाल्हाईंदो आहे। जंहिं चयो त मां हिन केस में बेगुनाह आहियां ऐं मूंखे कोर्ट में पेश कयो त मां पंहिंजी बेगुनाही अदालत सॻुरे में पेश कंदुमि, छाकाणि त पुलिस जेका आहे पोइ ते अची मुंहिंजी रिंझ जेका आहे ॿारे छॾी आहे। घर बि के हुनजा ड्राता अथऊं, के नंग बि हुनजा के गिरफ़्तार कया विया ऐं कूड़ियूं FIR बि दाख़िल कयूं वियूं हुयूं। पोइ उनखे असां ATC कोर्ट लाड़काणे में पेश कयो वियो हुयो, जेका तारीख़ 14/1/2025 ते। उहो हिन वक़्तु लाड़काणे जेल में आहे ऐं हाणे वरी उनजे पोयनि ॿुधायो आहे त असांजे ख़िलाफ़ु हिकिड़ी कूड़ी FIR बि दाख़िल थी आहे। उहो FIR बि उनजे पोयनि मूंखे ॾिनो आहे, जेको मुंहिंजे हथ में आहे, जेको पुलिस इनकाउंटर जो केस आहे, जंहिंमें तारीख़ ॼाणाई वई आहे 16/1/2025। हीअ पुलिस जी जेका आहे नाअहली आहे ऐं जेकी बिल्कुलु जेका आहे गुंडागर्दी खणी तव्हां उनखे चई बि सघूं था, छाकाणि हिन में बि सदाम हुसैन खे नॉमिनेट कयो वियो आहे त उन पुलिस मुक़ाबले में हुन अची असांजे मथां फायरिंग कई आहे ऐं इनकाउंटर कयो आहे। जॾहिं हू लाड़काणे जेल में अंदरि पियो आहे 14 तारीख़ खां वठी, हे उनजी सरेंडर एप्लीकेशन आहे, जेको मां हिन वक़्तु तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। ऐं उहो जॾहिं जेल में पियो आहे हेॾे ऑफेंस में, हिनन्स ऑफेंस जे क्राइम में जेको आहे पंहिंजो पाण सरेंडर कयो अथई, जेल में पियो आहे, त उहो जेल मां काॾां अची ॿाहिरां निकिरी अची करे ऐं पुलिस सां मुक़ाबिलो करे थो। वधीक लाइ तव्हांखे मां इहो ई ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु सदाम बिरोही जेको आहे, जेको जेल में आहे, जेको ATC कोर्ट जे केसनि में, ॿिनि केसनि में उहो फेस करे रहियो आहे। सर हीअ जेका तव्हां ॻाल्हि कई आहे त सदाम 14 तारीख़ ते सरेंडर कयो आहे ATC कोर्ट में पेश थी करे, हिन महिल जेको आहे त सेंट्रल जेल लाड़काणे में आहे, त उन जे मथां जेको आहे त कुबोसिद ख़ान तालके जी हद में जेको आहे त हीउ पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए करे जेको आहे 6 नॉमिनेट जवाबदार आहिनि, जंहिंमें सदाम बि जेको आहे शामिल आहे। 16 तारीख़ ते थियो आहे। इन जे पोयां पुलिस जी छा हिकमत मिली आहे, पुलिस जे लाइ तव्हां छा ॻाल्हाईंदव। पुलिस जी जेका आहे हिन FIR खे ॾिसी करे इहो ई तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ जेका पुलिस जी हिकिड़ी नाअहली खणी चइजे, या गुंडागर्दी खणी चइजे, या ग़रीबनि सां हिकिड़ो ज़ुल्म करणु चइजे, त जेको हिन सां ज़ुल्म कयो वियो आहे, हिन FIR में जॾहिं जेका ॼाणायो अथऊं नॉमिनेट जवाबदार ॼाणायो अथऊं, मुक़ाबिलो थो करे, उहो त ऑलरेडी जेल में पियो आहे। 14 तारीख़ खां वठी जेल में आहे, त 16 तारीख़ काॾां अची पुलिस सां इनकाउंटर थो करे, जेको पुलिस खे नुक़सानु थो पहुचाए, ऐं वरी पुलिस उहा कूड़ी FIR दाख़िल थो करे। इहा पुलिस जी जेका आहे तमामु हिकिड़ी जेका नाइंजाइज़ी खणी चइजे, ऐं ईअं पुलिस खे न करणु घुरिजे त बहितर आहे। ईअं करण सां त जेको आहे ग़रीब अवाम खे तकलीफ़ थी पइजे। ईअं करण सां ग़रीब अवाम खे बिल्कुलु तकलीफ़ पहुचे थी, ऐं जेको आहे त 14 तारीख़ ते जेको जवाबदार सेंट्रल जेल में आहे, उन जे हवाले सां 16 तारीख़ ते वरी जेको आहे त कुबोसिद ख़ान थाणे जी हद में जेको ॼाणायो वञे थो, जेको आहे उते असांजो क्रिश प्लांट आहे, उनजे लिंक रोड आहे नवाब वाटर, उते जेको आहे पुलिस मुक़ाबिलो ॼाणायो वियो आहे, जंहिंमें जेको आहे त नॉमिनेट कयो वियो आहे नूरदीन वलद
अलाह ॾिनो सोलंगी ऐं ॿिए नंबर ते सदाम पुटु सिकंदर ऐं उन खां बाद में जेको आहे त ॿियो जेको ॼाणायो वियो आहे मुख़्तलिफ़ नाला जेको हुननि लिखिया आहिनि सुलेमान पुटु मुहर्रम जेको आहे भट्टी आहे ऐं उन खां अलावा ॿियो कुर्बान अली वलद अब्दुल रज़ाक जेको आहे त मक्सी जेको आहे त उन में 6 जवाबदार ॼाणाया विया आहिनि ऐं हिन मामले खां बाद में SSP कंबर शदात कोट साजिद अमीर सदोदरी खे ॾिसण जी ज़रूरत आहे। उहो इन मामलात खे चङी तरह ॾिसे त पुलिस खे जो किरदारु छा आहे त हिकिड़ो जवाबदार जेको ऑलरेडी जेको आहे त सेंट्रल जेल में मौजूदु आहे उन जे मथां कहिड़े इहो जेको पुलिस मुक़ाबिलो जेको ॼाणाए करे उन जे मथां कूड़ी FIR दाख़िल कई वई आहे। छा पुलिस पंहिंजो जेको आहे त इन मां जेको आहे त हिकिड़ो पंहिंजो ज़ुल्म ऐं बर्बरियत पंहिंजी ज़ाहिर करे पई या उन खां अलावा जेको हिननि जो पुलिस जो जेको केस आहे अहलकार जी जेको आहे त शहादत जो केस आहे उन खे जेको आहे त ग़र्क़ करण जे लाइ लोढ़ण जे लाइ जेको आहे त कमु कयो वञे थो या पुलिस अमलदारनि जो केॾो किरदारु रहियो आहे ऐं जेको सदाम जेको मेंगल आहे उन जो चाचो असां सां मौजूदु आहे जेको आहे त बरकत तव्हां काफ़ी अरसे खां वठी दाई आहियो पुलिस जे ख़िलाफ़ पुलिस जो तव्हां सां रवैयो कीअं रहियो आहे? सर बिल्कुलु सरासर पुलिस जो जेको रवैयो आहे त सफ़ा ग़लति आहे। नाजाइज़ी बेगुनाह असांखे क्रिमिनल करार ॾिनो थो वञे ऐं बेगुनाह असांजे छोकिरे खे मुक़ाबिलो ॼाणाए थो वञे। असां SP साहिब खे इहा घुर कयूं था अपील था कयूं त बराए महिरबानी इन शइ जो नोटिस वठो शहरी नुमाइंदनि खां नोटिस वठो। छा हिते हिकिड़ो सरासर ज़ुल्म आहे असां ग़रीबनि सां असां ख़ानदानी ज़ाती ज़मींदार माण्हू आहियूं ऐं अकाउंट होल्डर आहियूं शहाकोट जा कोई चोर लोफर असां न आहियूं। असांजी इंक्वायरी कयो सही नमूने सां त साईं गदा हुसैन साहिब जो ऐं सदाम हुसैन साहिब जी पाण में दोस्ती हूंदी ऐं घरू हुननि जा अच वञ तालुकात हूंदा ऐं हिनमहिल बि असांजा हुन वटि प्रूफ पिया आहिनि ऐं गदा हुसैन साहिब जूं असां वटि चेकां मौजूदु आहिनि। अच्छा चेकूं छाजे करे तव्हां वटि मौजूदु आहिनि? मुंहिंजो जेको भाइटियो सदाम हुसैन आहे त उनखे साईं गदा हुसैन साहिब जी ॾेती लेती हूंदी ऐं उनजा चेक मां वटि प्रूफ पिया आहिनि ऐं उन्हनि जो उथणु विहणु हूंदो हो गॾु। बाक़ी हे जेको मुक़ाबिलो ॾेरायो आहे या जीअं तव्हां चओ था त शहीद गदा हुसैन साहिब सां पुलिस हुनजे केस लोहण खे करे थी शहादत खे, इहो ग़लति रवैयो आहे। त शहादत बिल्कुलु आहे पर छा आहे त मुक़ाबिलो हुन सां न आहे। तव्हां इन जी इंक्वायरी कयो चाहे त ॾिसो चेक कयो त मुक़ाबिलो न आहे ग़लति पुलिस हुनखे करार ॾेई रही आहे। ॾाढी वॾी महिरबानी बरकत। जीअं त अवां ॻाल्हियूं ॿुधियूं जेको आहे त माहिर कानूनदान जेको आहे मोहम्मद अफ़ज़ल जागीरन साहिब जेको आहे उन्हनि जेको आहे त रोशनी विधी आहे हिन मामले ते त 14 तारीख़ ते सदाम जेको आहे त मेंगल खे ATC कोर्ट में जेको आहे सरेंडर करायो वियो। उन खां बाद में हिनमहिल सेंट्रल जेल लाड़काणे में मौजूदु आहिनि ऐं जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं जेको शदात कोर्ट में शिया अलायंस ऐं सैयद गदा हुसैन साहिब जे वारसनि पारां जेको आहे उनजी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो आहे ऐं त छा जेको आहे इहो सॼो मामिलो ईअं मुबहम हुयो या बिल्कुलु पुलिस अहलकारनि खे अमलदारनि खे इन जे बारे में जेको आहे त आगाही हुई उन्हनि इन खे ॼाणी बुझी करे लिकायो आहे ऐं इन सॼे मामले खे SSP कंबर शदात कोट खे ॾिसण जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं शदात कोट में जेको लोकल पुलिस अहलकारनि जो जेको किरदारु आहे जेके करतूत आहिनि कम आहिनि ऐं उन्हनि खे बि जेको आहे SSP कंबर शदात कोट खे ॾिसण जी तमामु घणी ज़रूरत आहे। गॾोगॾु जेको आहे त बरकत बिरोही जेको आहे त इहा बि अपील कई आहे त जेको जवाबदार हुयो उहो हिन वक़्तु सेंट्रल जेल में आहे ऐं पुलिस असांखे ॼाणी बुझी करे जेको परेशान करे रही आहे ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहियासि थो। ख़ुदा नोटिस वठी हिन मामले जी जेको जांच कई वञे ऐं पंहिंजे मेज़बान माशूक अली खोतो खे इजाज़त वॾी महिरबानी।